अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। तो कंडियारो में खबर ॾींदालो तो इस्लामाबाद में मुबैना कत्ल थी वियल घोट सूमर चनड़ जे रवासी 11 क्लास जे शागिर्द वकार चनड़ जे कातिल जी गिरफ़्तारी लाइ मक़तूल जे वारिसनि जस्कम सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि पारां कंडियारो में एहतिजाजी रैली कढी शहर जो गश्त करण बाद शहर जे मुख्य रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरनो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। हिन मौक़े ते हारून कलोड़ो, इमदाद किलरी ऐं ॿियनि चयो त 2 महीना अॻु पंहिंजे मामे वटि इस्लामाबाद कम सांगे वियो, जिथे हू गुम थी वियो। ॻोल्हा बावजूद संदसि पतो न पियो ऐं 2 महीननि बाद लाश इस्लामाबाद जे शहर कारियां मां मिलियो आहे। हिननि ॿुधायो त मक़तूल खे संदसि सॻे मामे रज़ा मोहम्मद ऐं मासाद तारिक क़त्ल कयो आहे। हद जी गलिया थाणे ते 2 जवाबदारनि तारिक ऐं रज़ा मोहम्मद ते क़त्ल जी FIR दाख़िल कराई आहे, जंहिं बाद पुलिस हिकु जवाबदार तारिक चनड़ खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस अञा सोदो मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जवाबदार सरेआम घुमी रहियो आहे। मक़तूल जे वारिसनि खे केस तां हथ खणण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं सबबि वारिस सख़्त परेशान आहिनि। रोज़ानो एहतिजाज बावजूद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न पई करे। इन वस वारनि खां मुतालबो कयो आहे त मक़तूल वकार चनड़ जे मुख्य जवाबदार रज़ा मोहम्मद ऐं संदसि सहूलियतकार खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।